ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 12 अध्याय में श्री कृष्ण भगवान जो स्वागत ॾिठो त कहिड़ी तरह कृष्ण भगवान खां सवाइ द्वारिकापुरी सुनी हुई ऐं कृष्ण भगवान जे अचण खां पोइ द्वारिकावासी कृष्ण भगवान जो अहिड़ो आदर भाव ऐं सत्कार कनि था जो उन ॾींहुं उन वक़्तु द्वारिकापुरी स्वर्गपुरीअ खां बि वधीक सुंदर थे ॾिसण में आई। सभई चओ जय श्री कृष्ण। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जो 13 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे राजा परीक्षित जो जन्म वठण। सभई चओ जय श्री कृष्ण। प्यारा भक्तों, इन अध्याय के शुरू करण खां अॻु पाण जेके 12 अध्याय पढ़िया आहिनि उन्हनि जो जाइज़ो था वठूं। त पहिरीं पाण ॾिठो श्री सुखदेव जी केरु आहिनि। उन खां पोइ पाण ॾिठो त भगवान वेदव्यास जी कीअं श्रीमद् भागवत महापुराण साहिब जी रचना था कनि, ऐं पाण गॾोगॾु श्री भगवान जे 24 अवतारनि जो गुणगान बि कयो, उन्हनि जा नाला बि ॿुधा ऐं उन्हनि जे बारे में इहा बि मालूमात हासिल कई त भगवान इहो अवतार छो वरितो। इन्हनि अवतारनि जी कथा श्रीमद् भागवत महापुराण साहिब में अॻिते बि ईंदी। ऐं उन खां पोइ पाण ॾिठो त राजा युधिष्ठिर कीअं जंग जीतीनि था, कीअं अश्वत्थामा ऐं अर्जुन जी युद्ध थिए थी। पोइ राजा युधिष्ठिर खे भीष्म पितामह ज्ञान उपदेश ॾियनि था। उन खां पोइ पाण आख़िर में ॾिठो त जॾहिं श्री कृष्ण भगवान हस्तिनापुर मां द्वारिका वञण लाइ तयारु थियनि था त उते अश्वत्थामा पंहिंजो ब्रह्मास्त्र पांडवनि खे मारण वास्ते छॾे थो, जंहिंजा 5 मुंहं हुआ। त उन्हनि मां हिकिड़ी चिंगारी उत्तरा जे गर्भ में वञे थी। उत्तरा अभिमन्यु जी ज़ाल आहे ऐं अर्जुन ऐं सभिनी पांडवनि जी नुंहुं आहे। त उत्तरा जे गर्भ में उन ब्रह्मास्त्र जी हिकिड़ी चिंगारी वञे थी त उन मां उत्तरा जे गर्भ जेको आहे, गर्भ में जेको पलंदड़ बालक आहे, उन खे नुक़सानु पहुचे थो। उहो तक़रीबन साह छॾे थो ॾिए। लेकिन जॾहिं कृष्ण भगवान उन पेट में वञे थो, उत्तरा जे गर्भ में वञे थो, ऐं पोइ श्री कृष्ण भगवान पंहिंजे प्रताप सां, पंहिंजे तेज सां उन बालक खे वापसि जीआरे थो ऐं 5 पांडवनि खे बि ब्रह्मास्त्र जी आग खां बचाए थो। उन खां पोइ पाण ॾिठो त श्री कृष्ण भगवान कहिड़ी तरह सां द्वारिका में वञनि था, उन्हनि जो कहिड़ी तरह सां स्वागत थिए थो। अॼु पाण 13 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे राजा परीक्षित जो जन्म वठण। बेसिकली जेके पाण 12 अध्याय पढ़िया उन्हनि में पाण ॾिठो त कहिड़ी तरह सां भागवत महापुराण साहिब जी रचना थिए थी ऐं उन खां पोइ बैकग्राउंड जी सॼी तारीख़, सॼी हिस्ट्री पाण ॾिठी। अॼु पाण महाराज परीक्षित जे जन्म जी कथा ॿुधण था वञूं। सभई चओ जय श्री कृष्ण। श्री शौंक जी पुछियो, हे सूत जी, महिरबानी करे ॿुधायो त अश्वत्थामा जेको पंहिंजो ब्रह्मास्त्र हलायो हो, तंहिं मां उत्तरा जो गर्भ नास थी वियो हो, लेकिन श्री कृष्ण भगवान उनखे वरी जीअरो कयो। उन गर्भ मां महाराज परीक्षित पैदा थियो, जंहिंखे श्री सुखदेव जी
ज्ञान उपदेश ॾियनि था। ऐं मृत्यु खां पोइ महाराज परीक्षित जी कहिड़ी गति थिए थी ऐं उन खां पोइ सौंक जी सूत जी खे वेनती करे चवनि था त कृपया करे इहा सॼी कथा असांखे ॿुधायो। श्री सूत जी मुश्की चयो, हे सौंक जी, तव्हां धन्य आहियो जो तव्हांजो भॻवान में प्रेम आहे। ए रखेश्वरों, ॿिया शास्त्र ऐं पुराण पढ़ण करे घणनि ॾींहंनि में भक्ति मिले थी। जॾहिं को बि श्रीमद भागवत महापुराण साहिब जी कथा ॿुधण जी मर्ज़ी अंदर में रखे थो, तॾहिं उन ई वक़्तु संदसि पापनि जा 3 हिसा छुटी था वञनि। त हाणे इहे पापनि जा हिसा कहिड़ी रेत था छुटनि। त ॾिसूं, पहिरियों हिसो तॾहिं थो छुटी वञे जॾहिं इंसान जे मन में भागवत महापुराण साहिब जी कथा ॿुधण जी ख़्वाहिश उत्पन्न थी थिए। ऐं ॿियो हिसो तॾहिं थो छुटे जॾहिं इंसान कथा ॿुधण लाइ वञे थो। ऐं टियों हिसो तॾहिं थो छुटे जॾहिं इंसान वेही कथा ॿुधे थो। ऐं धर्म, यज्ञ, विर्त वग़ैरह जे पूरे हुअण ते उन जो फल मिले थो। पर श्रीमद भागवत महापुराण साहिब जेतिरो दफ़ा ॿुधिजे ओतिरो उन जो फल मिले थो। सूत जी ॿुधाइनि था त राजा युधिष्ठिर खे हस्तिनापुर जी राजगद्दी मिलण ते बि श्री कृष्ण भॻवान जे दर्शन खां सवाइ ॿी का बि शइ नथी वणी। राति ॾींहुं बसि श्री श्याम सुंदर जे चरणनि जो ध्यानु पंहिंजे हृदय में रखी राजकाज करणु लॻो। हाणे तव्हांखे मां परीक्षित जे जनम वठण जो हाल थो ॿुधायां। प्यारा भक्तों, पाण कथा में इहो ॾिठो हो त जंहिं वक़्तु श्री कृष्ण भॻवान उत्तरा जे गर्भ में वञनि था त महाराज परीक्षित श्री कृष्ण भॻवान खे पंहिंजे माउ जे पेट में ॿियो ॿारु सम्झी ख़ुशि थियनि था। त जॾहिं परीक्षित महाराज उत्तरा जे पेट मां ॿाहिरि आयो तॾहिं हिन चई तरफ़नि ॾांहुं निहारणु शुरू कयो ऐं हुन स्वरूप जी खोज करणु लॻो जेको हिन पंहिंजे माउ जे पेट में ॾिठो हो। पोइ सोचणु लॻो त उहो स्वरूप किथे आहे। उन ॻाल्हि खे कंहिं बि कोन ॼातो। राजा युधिष्ठिर ॾाढी ख़ुशीअ सां जशन कया ऐं मंगलाचार करे ब्राह्मणनि ऐं जाजकनि खे संदन मन घुरिया दान ऐं दक्षिणा ॾियणु लॻा। जॾहिं राजा ज्योतिषियनि ऐं पंडितनि खे घुराए परीक्षित जे जनम लगन जो हाल पुछियो, तॾहिं पंडितनि वीचार करे चयो, ए राजा, हिन छोकिरे अखियूं खोलींदे ई सभिनी जो इम्तिहान थे वरितो ऐं ही पंहिंजी माउ जे पेट मां मुर्दो थी वापसि जीअरो थी ॿाहिरि आयो आहे। उन करे हिन जो नालो परीक्षित रखियो वञे। ही छोकिरो वॾो प्रतापी ऐं बलवान ऐं चङी गुणवान वारो ऐं धर्मात्मा राजा थींदो। रईत हिन मां वॾा सुख हासिल कंदा। तव्हांजो नालो ऐं जस इन छोकिरे जे करे चई तरफ़नि में पखेड़िजी वेंदो। ही छोकिरो बुध में विस्पति देवता, धीरज में हिमाचल, गंभीरता में समंदर, सूर्याई में परशुराम, सखावत में महादेव जीअ वांगुरु ऐं सुख भोगींदड़ में इंद्र ऐं सच ॻाल्हाईंदड़ में तव्हां जहिड़ो थींदो। हिन छोकिरे जो नालो तमामु वॾे धर्मात्मा राजाइनि में ॻणियो वेंदो। इहो अधर्मियनि पापियनि जो नास कंदो ऐं कलजुग खे सज़ा ॾेई रईत खे औलाद वांगुरु पालींदो। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, पंडितनि परीक्षित जे बारे में सॼो अहिवाल करे ॿुधायो। हाणे पाण सुभाणे ईंदड़ कथा में ॾिसंदासीं त पंडित वधीक हिन छोकिरे जे बारे में छा था बयानु कयूं। तेसि ताईं श्री कृष्ण भॻवान जे नाम जो जाप कंदा रहो। जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब स्कंद पहिरियों अध्याय 13
पहिरियों भाग समाप्त थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।